में हेडी अजीम शान महफिल तव्हां जन प्यारन जी आमद वरी हेडी खामोशी सा हेडी चाहत सा हेडे वरी अदब ऐं एहतराम सा वेण यो यकीनन तव्हां असां ते कंहिंजी तवजा आहे, तव्हां असां ते कंहिंजो वॾो को करम आहे। तॾहिं तव्हां ई असांजे नसीबन में ही हेडी आलीशान महफिल अल्लाह साईं अता कई। मुझा प्यारो दोस्तो उन साई गद उन्हें जेका अजीम हस्ती जे झड़ झंग वनी बाबा साईं जे हुकुम ते हिक हिक माण्हू वटि वञी वो पेश पियो ऐं उनखे समझाए हिकड़े पॉइंट ते उन्हनि खे आमदा कयो। मुंहिंजा दोस्तो इल्म जी किथे भी खोट न है। इल्म तव्हां खे हर हंधि मिलंदो, तव्हां खे अकल भी मिलंदा, फलसफा भी मिलंदा, कई तव्हां खे सोचूं भी मिलंदियूं, पर हिक अहिड़ी सोच जेका उन सोच के भी मुतासर करे, जेकी हिक इंसान के भी इंसान ठाहे, हिक हैवान के भी इंसान ठाहे। इंसान तो आहे पर इंसान में जॾहिं हैवान दाखिल थी तो वञे उन हैवानियत के भी उन इंसान जी सोच इंसान थी करे। मुंहिंजा दोस्तो उहो हिक इंसान हो तो इंसान ऐं उन वटि हिन जान जा के भी असबाब कोन, उन इंसान जी सोच मटाइण जी कोशिश कई। उन इंसान जे उन अकल के भी उन अकल मंझि वञी उन सोच के भी तब्दील करण जी कोशिश कई। जेकॾहिं को इल्म वारो हो तो उनजी इल्म में भी वञी उन सोच के तब्दील करण जी कोशिश कई। जेकॾहिं हू अमीर भी हो तो उन अमीरी जी मौजूदगी में वञी उन कोशिश कई तो उन अमीरी जी उन सोच में भी तब्दीली अचे। मुंहिंजा दोस्तो सब शयूं पंहिंजे वक़्तन सां थियनि थियूं, पर सोच जो तब्दील थियण इन माशरे जो तब्दील थियण, सोच जो मटजण हिन समाज जे लाइ फ़ाइदेमंद आहे। हलानक डॉक्टर त डॉक्टर थी वञे थो, इंजीनियर थी वञे थो, अमीर जो पुट अमीर थी वञे थो, ऑफिसर जो पुट ऑफिसर थी वञे थो, पर उनजी सोच में तब्दीली कोन थी अचे। उनजी सोच उहा ई जेका सोच थी रहे जे मंझि हू पंहिंजे पेट जी पूजा करण लाइ सभु हरबा इस्तेमाल करे थो, पर हिक ॾुखायल मुरझायल इंसान जे लाइ हुन वटि का भी सोच न है, को असबाब न है जो उन्हें एक ॾुखायल ऐं परेशान इंसान जी उहा परेशानी खत्म थिए। उहे सूफ़ी माण्हू, उहे साईं मामदली जहिड़ा माण्हू जेकी उन्हनि जी सोच खे तब्दील कनि था। मुंहिंजा दोस्तो अॼु उन सोच जी तब्दीली जो कारण आहे जो तव्हां हज़ारनि जी रूप में, हज़ारनि जे उन वेसन में, हज़ारनि हंधनि तां तव्हां हिते पहुता आहियो। केॾो तव्हां में शांति आहे, केॾी तव्हां में ख़ामोशी आहे, केॾो तव्हां में सब्र आहे। हलानक असांजे हिन समाज में छा थींदो आहे त प्रोग्राम अॻ में थींदा आहिनि ऐं मानी जो आसरो वरी बैद में हूंदो आहे, पर हिते जो दस्तूर बि अजीब आहे। मानी अॻ में भी आहे, मानी खाइण खां पोइ भी उहे दोस्त उन इंतज़ार में वेहनि था त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी कॾहिं उन दुआ, कॾहिं इहो हदियो शरीफ उन बारगाह में पहुचे थो ऐं असांजूं तक़दीरूं भी तब्दील थियनि थियूं, असांजी सोच भी तब्दील थिए थी, असांजो इल्म ऐं अकल खे भी उनखे भी उहा तब्दीली अचे थी। असांजो इल्म भी तॾहिं मेच्योर थींदो जॾहिं हुन में उहा सोच उहा इंटर थींदी, उहा दाखिल थींदी। मुंहिंजा पुट तव्हां अंदाज़ो हणो त असां वटि सर्टिफिकेटनि जी का बि खोट कोन्हे। असां वटि हर दोस्त वटि मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जा सर्टिफिकेट आहिनि, पर जॾहिं उन सां मिलिजे थो, उन सां वेहिजे थो, उन सां उन सोबत में अचिजे थो त पोइ उहा पंहिंजे उन कारोबार जी त असांखे परख पवे थी। जिते हू उन वेठो आहे उन कारोबार जी ख़बर पवे थी, उन फील्ड जी ख़बर पवे थी, पर वीचारो ही उहा इंसानियत असांखे वरी उन्हनि में हथ कोन थी अचे। पर हिकु सूफ़ी
एक सूफी सोच वारो मानू सूफी तवा के जा मिलंदा सूफी तवा के हर रूप में मिलंदा पर सूफी असा उन के चोदा जो कंप्लीट इंसान हुए जो मुकम्मल इंसान हुए जो उन इंसान जो पैरोकार हुए जेके असा जो कुरान शरीफ चे तो खलकल इंसान सजी इंसानियत जो वो रहबर इंसानियत वो मौसम इंसानियत वो रहमतुल आलमीन वो खातमुल अंबिया जेकॾहिं तव्हां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन्हें सीरत के तव्हां जे करे पढ़ंदो तो तव्हांखे उहो असांजो आका उहो असांजो रहबर उहो असांजो हादी तव्हांखे हिकिड़े फाता जे रूप में भी मिलंदो तव्हां जेकॾहिं उन्हें सीरत ते तव्हां जेकॾहिं गौर फिकर कंदा तो उन्हें फाता जे रूप में जॾहिं हुननि खे फतियाबी थी मिले थी पर उन्हें फतियाबी जे रूप में पर उन्हें आका मुंहिंजो इज्ज़ इनसारी पर एतिरे क़दर जो जेकी पंहिंजा हथ खां मथे जेकी वेरी हुजन था एंटी हुजन था जेकी साईं सां मोॾो था अटकाइनि जेकी साईं ते पत्थरबाज़ी कनि था ताना हणनि था उन्हनि सां साईं जो उन फतियाबी खां बि पोइ साईं जो रवियो छा आहे तव्हां अंदाज़ो लॻो त असांजो रहबर छा आहे असांजी तालीम छा आहे असांजी दर्सगाह छा आहे असांजो इखलाक छा आहे उहो जॾहिं रहबर उन रूप में फतियाबी जे रूप में अचे थो त उन्हनि माण्हू सां बि उन महबूब जो रवियो छा आहे हुस्न इखलाक छा आहे उहो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु जेकॾहिं अमीर जे रूप में अचे थो तो हुन वटि गुलाम भी आहिनि पर उन्हनि सभु रवियो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असांखे ॿुधाए थो त पाण केतिरा मर्तबा उन पंहिंजो जेको ज़र ख़रीद जेकी आहिनि गुलाम उन्हनि खे बि माफ़ कंदा रहनि था जेकॾहिं उहे आराम में आहिनि त कॾहिं बि मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे आराम जे कॾहिं बि खलल न विधो कॾहिं बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एसि ताईं बि चयो जेको पाण खाओ था पंहिंजे गुलामनि खे खारायो असां वटि चवनि था इंसानी हुकूक पर मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हैवान जे लाइ बि जेको हुकूक आहे उन्हनि जेकी बेजान आहिनि उन्हनि जे लाइ बि हुकूक आहे पर मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम में हर माण्हू खे ज़बान थी मिले हींअर असां वटि चयो थो वञे त फिलाणे माण्हू खे शो ॾिनो इहे तव्हां हाण जी था ॻाल्हि करियो पर तव्हां 14 साल अॻु में वञो त शऊर त उन हस्ती जेको अता कयो उन्हें शौक़ उन्हें बिलावल हबशी के आखे अता कयो एक पौरत के खाना काबा जे भी मस्जिद जे मथा वनी चवंता तू कारो पई तू हबशी पई तू वनी उन्हें मथा आजान दे ते हिते जा सरदारन के भी खबर पवे त असांजे इस्लाम में असांजी तालीम में एक पौरत जो मिस्कीन जो कारे जो भी केॾो वॾो मान आहे इन खां वधीक किथे भी कंहिं भी फ़लसफ़े में एतिरो इंसानी हुकूक जी ॻाल्हि कोन्हे कई वञे उहो वरी जेकॾहिं पाड़े सरी जे रूप में आहे त असांखे चवे थो त पंहिंजी उन भाॼी वारी हंडी में वधीक पाणी विझो पर पंहिंजे उन फ्रूट जूं बि खलूं बि ॿार न छॾियो किथे पाड़े वारो ॿार जेको आहे रोई न पवे उहो जेकॾहिं रहबरे जो इंसान जेकॾहिं हिकिड़े पे जी जेकॾहिं रूप में वञे थो त चवे थो त ख़बरदार तव्हां जेकॾहिं कंहिंजा पी आहियो त जिते उहे हिफाज़त तव्हांखे मिलनि जिन जा माउ पीउ न हुजनि उन्हनि ॿारनि सां उन्हनि जे अॻियां तव्हां प्यार न करियो मथां उन्हनि खे एहसास महरूमी न थिए उहा हस्ती जेकॾहिं किथे वञे थी वेड़ में तो उन्हें जो जंगल जे अलावा असांखे चवे थी त कंहिं बि पौधनि जो बि नालो न वठो औरतुनि जो बि नालो न वठो वणनि खे बि न करियो ऐं कंहिंजी माल ऐं मता ते बि जेको तव्हां सां वेड़ न करे उन सां न वेड़ो पर हेॾो हुस्न इखलाक हेॾी सेफ हेॾी बरदार इहा तव्हांखे सूफ़ियनि मंझां मिलंदी उहा हस्ती
उहो ही फ़लसफ़ो, उहो ही पैगाम असांखे साईं बादशाह खां मिले थो। साईं महमूद अली बि असांखे बार बार था ॿुधाइनि, बाबा साईं अहमद अली बि असांखे बार बार ॿुधाइनि था त सीरत मुस्तफ़ा खे पढ़ो। पर अफ़सोस अॼु असां उन्हनि खां परे थी विया आहियूं। अॼु असां पाण में दस्त गिरेबान आहियूं। असां हिक ॿिए जा त हज़ारे ऐब था कढूं, हिक ॿिए ते तानाज़नी करियूं था, पर असां कॾहिं पंहिंजो पाण खे असां कॾहिं बि जांचो न आहे। अलाह ने को सूफ़ी तो बार बार चवे थो वफ़ी अनफुसिकुम फला तबसरून, पंहिंजो पाण में जांच, पंहिंजो पाण जो हिसाब कर, पंहिंजो पाण जो एहतिसाब कर, पंहिंजो हिसाब कर, पंहिंजे पाण मंझां जेके तो में ऐब आहिनि उन्हनि ते कुझु बि ध्यानु कर त तूं छा पियो करीं, तूं केॾांहुं पियो वञी। ही महफ़िलूं बि एहतिसाब जूं महफ़िलूं। असां जिते ॿियनि जी था पचर करियूं उते जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे बि दामन जेको दागदार थी वियो आहे, जंहिंमें तासब अची वियो आहे, जंहिंमें होद अची वई आहे, जंहिंमें बुग़्ज़ अची वियो आहे, जंहिंमें हसद जी इंतहा थी वई आहे, ही महफ़िलूं तव्हांखे इन्हनि सभिनी शयुनि खां रोकनि थियूं। ही महफ़िलूं तव्हांखे इन जे लाइ बि चवनि थियूं त ज़ाहिर परस्ती भले करियो पर अकेलाई में पंहिंजो पाण ख्याल करियो। तव्हां हिननि माण्हुनि जे अॻियां त वॾा वॾा नेक थियो था, वॾा वॾा जुबा थियो था, सफ़ेद पोश थियो था, पर तव्हां जेको अकेलाई में जेके हिन इंसानियत सां जेका तव्हां कार करियो था, जेको दोखो ऐं फ़िरेब करियो था, जंहिंजे लाइ बि साईं जन चवे थो त दोखो फ़िरेब करण वारो असां मज़ा न आहे, पर दोखो खाइण वारे खे लाइ बि चवनि था त दोखो खाइण ऐं ॾियण इहो असांजो फ़लसफ़ो न आहे। वरी साईं जन सच जी बि ॻाल्हि कनि था, साईं जन हक़ जी बि ॻाल्हि कनि था, साईं जन वरी बि चवनि था त ज़ख़ीरा अंदोसी ऐं मिलावत जी बि तव्हांखे चवनि था। इन्हनि सभिनी जो ही इस्लाह, ही महफ़िल इस्लाह गाह, ही महफ़िल दर्स गाह, ही महफ़िल सभिनी खां बि मुख़्तलिफ़ अलॻि आहे। हिन में न तासब आहे न का फ़िरके वारी था, ही हिकु सोच जी महफ़िल आहे। ही उन्हें सोच जी महफ़िल आहे जे सोच में जे लाइ असां चऊं था उनमें शऊर अचे, उनमें इंसानियत अचे, पोइ मुस्लमानियत अचे, पोइ उनमें उहा मोमिन बि दिल बि चमके, जंहिंखां कंहिंखे बि ईज़ा न थिए। मुंहिंजा साईं जन कंहिंखे ईज़ा बि ॾियण नथा चाहिनि, चवंदा तव्हांजे हथ पेर खां बि ईज़ा न, पर वधि में वधि ईज़ा असां पंहिंजो पाण खे था ॾियूं। पहिरीं पाण खे था ॾियूं, पोइ पाड़े वारे रिश्ते वारे हला न का असां पंहिंजे अज़ीज़ तरीन दोस्त खे बि ईज़ा था ॾियूं। कंहिंसां था ईज़ा ॾियूं? ज़ुबान सां ईज़ा था ॾियूं, कंहिं तरीक़नि सां था ॾियूं था। पर हिकु सूफ़ी उन जी हर अदा जेका आहे उहा हिकु सोच आहे, हुनजी कलम बि सोच आहे, हुनजी ज़ुबान बि सोच आहे, हुनजूं अखियूं बि सोच आहिनि, हुनजी सोबत बि सोच आहे, हुनजी महफ़िल बि सोच आहे। हू उन्हनि सभिनी असबाबनि में वञी उन सोच खे तब्दील करे थो, उनखे फेराए थो, ऐं उहा सोच उनखे अता करण वारी त अलाह साईं जी ज़ात आहे, पर उन सोच सां उनखे उहो मालामाल थो करे। जंहिं सोच सां हुन में इंसानियत अचे थी, पंहिंजाब अचे थी, मोहबत वारो हुन में वर्ताव अचे थो, ऐं हू मुख़्तलिफ़ तब्दील थी थो वञे। मुंहिंजा दोस्तो, साईं महमूद अली अकेलो हलियो, तन्हा हलियो। अॼु तव्हां हज़ारे माण्हुनि जी मौजूदगी में उन हस्ती खे तव्हां असां इन जे लाइ भेटा पिया ॾियूं त साईं महमूद अली तो पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ा कई, तो पंहिंजे फ़लसफ़े सां वफ़ा कई, तो पंहिंजे सोच सां बि वफ़ा कई, तोखे जे रहबर जे पॉइंट ते बीहारियो तो मरण घड़ी तक बि उन सां वफ़ा कई। ऐं इंशाअल्लाह ताला असांजी हर मुमकिन इहा कोशिश हूंदी तव्हां या असांजी त असां बि वफ़ा करियूं उन सोच सां, असां बि वफ़ा करियूं उन शौर सां, असां बि वफ़ा करियूं उन समझ सां। मुंहिंजा दोस्तो, हज़ारे सोचूं अची वियूं, हज़ारे फ़र्क़ अची विया आहिनि असां में, ऐं हज़ारे असां में अटकलूं अची वियूं, पर मुंहिंजा दोस्तो इन सोच खे पकड़ियो।
तव्हां कॾहिं बि पंहिंजो पाण खे कमज़ोर न महसूस कजो। तव्हां पंहिंजो पाण में हौसलो आयो। अॼु तव्हां ॿुधो पिया हर वक़्तु ख़ुदकशी थिए पई, हर माण्हू पंहिंजो अंत आणे पियो। ही महफ़िलूं तव्हांखे हौसला थियूं ॾियनि त तव्हांखे पुख़्तगी क़ाइमु रखणी आहे, इस्तक़ामत रखणी कोन्हे, हर हाल में हथियार फिटा करणा कोन्हे, हिमत रखणी आहे, आख़िर दम तक बि तव्हांखे विढ़णो आहे। पर कॾहिं बि हौसलो हिमत हारी न आहे। हिमत हारण सूफ़ी जो कमु न आहे। सूफ़ी खे हर हाल में हिमत करणी आहे। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन तालीम जा सीरत मां असांखे मिले थो पाण खे अकेलो कयो वियो। पाण पैदा थियनि था त पंहिंजा बाबा जेके हिन जान मां हलिया था वञनि पैदाइश काग में, पोइ साईं जन जी अम्मा हली वञे थी, साईं जन जा ॾाॾा हलियो वञनि था, साईं जन जा चाचा जेके साईं जन खे तमामु मन घणो भाईंदा उहे हलिया था वञनि। जॾहिं साईं हक़ जी थो ॻाल्हि करे त मके जा काफ़र बि साईं खां धार थी था वञनि। जेके साईं खे अमीन ऐं सादिक चवंदा हुआ उहे बि साथ छॾियो था वञनि। हलानक पंहिंजे उन मुल्क मंझां बि साईं खे ॿाहिरि कढियो थो वञे, पर साईं हिमत कोन थियो हारे। उन ताइफ़ जी बि वादी में साईं जन ते पथर बि था हलजनि, पर वरी बि रहमत वरी बि रहमत जी थो ॻाल्हि करे। वरी बि उहा सोच उहा ई तो सोच करे जंहिंमें ॿिए खे फ़ाइदो हुजे, ॿिए लाइ ईज़ा न हुजे। अॼु असां तव्हां उनजा पैरोकार आहियूं। अॼु असां उनजी तालीम जी ॻाल्हि था करियूं। अॼु असां उनजी सीरत जी ॻाल्हि था करियूं। हा, असां उन ॿियनि खां त मुख़्तलिफ़ आहियूं। असां इहो पैगाम हिन अंदाज़ सां पुॼायूं था। असां पंहिंजे उन दस्तूर ते उन नौजवान खे पुॼायूं था जेको नौजवान अॼु इहे ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ बि तयारु कोन्हे। अॼु उहो नौजवान बाग़ी थी चुको आहे, पंहिंजे वालिदिन खां बि बाग़ी थी चुको आहे, समाज खां बि बाग़ी थी चुको आहे। जेकॾहिं उहो नथो कुझे माठ में आहे त पंहिंजी जॻह, पर अॼु असांजा जेकी बि रीतूं रस्मूं मज़हबी जेके गैर मज़हबी जेकी असां जेकी इख़्तियार कयूं उहो असांखे चङी तरह सम्झे थो। मथां हिन सोशल मीडिया हर ॻाल्हि खे बि वाज़िया बंदि करे छॾियो थो। उहे सम्झनि था त केरु असां सां अटकल पियो करे, केरु असांजो हॾु ॾोखी आहे, केरु असां सां पंहिंजा पियो करे, केरु असां सां धोखो पियो करे, केरु असां सां फिरे पियो करे पियो। पोइ असां उनखे मज़हब जे रूप में, पोइ असांजी सियासत जे रूप में, पोइ असां फ़िरके जे रूप में, पोइ असां पीरी मुरीद जे रूप में असां हर तरह उन नौजवान सां बि धोखो था करियूं। उनखे असली वाट ते असां हलण सेखारी कोन्हे। असां उन्हनि खे ॿिए पासे पिया वठी वञूं जिते नफ़रतूं आहिनि, तासब। पोइ असां उनखे पाण में बि अटकायूं था, पाण में विढ़ायूं था। इन करे था विढ़ायूं त असांजो कारोबार हले, असांजी मांडली हले, असांजी होटल हले। पोइ उन होटल जे लाइ उन्हनि खे असां अहिड़ो त दिलनि वाश था करियूं। उहो हिक ॿिए जे भाउ आहे त उनजी अलॻि अलॻि सोच आहे। पर अॼु हिन में हर मकतबे फ़िक्र जो माण्हू वेठो आहे। छा इन खां वधीक का अमन अमान वारी महफ़िल हूंदी जिते हिकु सोच में ढलिजी वियो आहे, हिकु पॉइंट ते सभु जवान पोड़ो ॿुढो, पर हिते सभिनी पीरनि जा बि हूंदा, पैरोकार हूंदा, कई सोचण वारा हूंदा। पर हेॾी शांती, हेॾो अमन अमान तूं सम्झो नथा। तव्हां बाशऊर आहियो, तव्हां सम्झो था तव्हां सां असां अटकल करे कोन था सघूं। तव्हांखे असां पंहिंजे उन्हनि मुफ़ादनि कारण तव्हांखे इस्तेमालु कोन कंदासूं। तव्हांखे कंदासूं त उन पैगाम जी तरफ़ आणींदासूं, उन इस्लाह जे तव्हांखे तरफ़ आणींदासूं। तव्हां जीअं हिकिड़ो सूफ़ी उन सां तव्हां हली बि सघो, तव्हां उन सां पंथ बि करियो, तव्हां उन सां गॾु घुमो, तव्हां हुननि जे इशारनि खे पढ़ो, हुनजी तव्हां कलम खे बि पढ़ो, हुनजी तव्हां ज़ुबान खे बि ॿुधो, हुनजी हर अदा खे बि ॾिसो। पोइ तव्हां जेको अंदाज़ो करियो जिन ते जे पुठियां तव्हां पंहिंजूं ज़िंदगियूं अजायूं कयूं उन्हनि खे बि पढ़ो, हिननि सूफ़ियुनि खे बि पढ़ो। अंदाज़ो तव्हांखे पाणी थी वेंदो त केरु तव्हांजो पंहिंजो आहे, केरु तव्हांजी सोचनि सां खेॾे पियो, केरु तव्हांजी सोचनि खे बि तब्दील पियो करे। मुंहिंजा दोस्तो, हिननि अखरनि ते ध्यानु धरियो। तव्हांजी ही उमिरि क़ीमती अथो।
ही तव्हांजी उम्र जेका अल्लाह साईं तव्हांखे असांखे अता कई आहे ही वॾी वॾी क़ीमती अथो ही वॾो 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 सरमायो अथो साईं इमामदरी पंहिंजी उन उम्र खे बि पेश करायो अॼु उन हज़ारनि हज़ारनि जवान तक पैगाम पहुतो ऐं उन्हें पंहिंजे उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो आका हुन हज़ारे इंसान ठाहिया मुसलमान तो बेद जी ॻाल्हि आहे हुन अरब खां वठी उन अहिड़ा त माण्हू ठाहिया जिन जो अॼु 7 सालनि खां पोइ तारीख़ में उनजो नालो आहे उन खां पोइ जेकी उन सां बि मोहबत प्यार करण वारा जेकी हस्तियूं हुयूं उन्हनि बि जवान खे ठाहियो उन्हनि जवान जी इस्लाह कई तरबियत कई अहिड़ा जवान थिया अॼु 8 सालनि खां पोइ सेवण जे साईं जो नालो वरितो वञे दाता साईं जो भी नालो तो वठो वधे अब्दुल्ला शाह जो भी नालो तो अहिड़ा हज़ारे जेकी साईं जा पैरोकार जिन जा नाला अॼु बि तारीख़ में रौनक आहिनि अॼु बि उन्हनि जी क़बरुनि ते चादू आहिनि खुशबू आहिनि ऐं उन्हनि ते अॼु बि दुरूद ऐं सलाम तो पेश थिए मुंहिंजा दोस्तो छाजे करे हिकु त वफ़ा हिकु त सोच अॼु असांखे उनजी सोच जी ख़बर पइजी वई आहे त हुननि ठीक है उन्हें जे आस्थान थे खणी बेन सोचने वाला खणी काबिज थिया हुजनि पर उन्हनि जी सोच अॼु बि तब्दील न थी आहे हुन जो पैगाम अॼु बि अटल आहे त साईं इमामदरी बि हिकिड़ी अहिड़ी सोच वारो हुननि इलाही 7,000 माण्हुनि जी जेको इस्लाह कई उन्हनि वरी वञी अॻिते 1,000 माण्हुनि जी जेको सो कई इस्लाह अॼु हज़ारे माण्हू तव्हांखे उन रंग में मिलंदा उन रूप में मिलंदा जिते उनजी फिरके वारी सोच खत्म थी वही है जिते तासब वाली सोच खत्म थी वही है जिते हर मुमकिन उहा सोच खत्म थी वही है जंहिंमें इंतशार आहे फितनो ऐं फसाद आहे तव्हांखे फ़क़ति हिकु सोच मिलंदी प्यार मोहबत कुर्ब हेॾी देर तक वेही इंतज़ार करे महफ़िल ॿुधण इहो छा आहे सबक़ इहा सोच जी तब्दीली अथो मुंहिंजा दोस्तो टाइम भी जाम थी वियो आहे असल असांजी महफ़िल जो रंग इहो जेको तमामु ॾिठो ऐं वधि में वधि असांजी महफ़िल जी पुॼाणी उन दुआ ते आहे जिते इहो खरबनि वारी तारीख़ वरी वर्जाई थी वञे इहा तारीख़ वर्जाए इहो हदियो तो पेश कयो वञे ऐं तारीख़ में ऐं असांजे हिते जा माण्हू असां इहो चयूं था ॿुधणु चाहियूं था कि ॾिसो केॾा अमन पसंदि माण्हू आहिनि केॾो अमन चाहिनि था ही कंहिं बि फिरके वारे ते कोन था चाहिनि हिन वटि मोहबतूं चाहिनि था केॾो ख़ुलूस आहे हिते जे जवाननि में हिते जे वॾनि में ही ॾिसो की मानी हली वई आहे किथे का अफ़रा तफ़री कोन थी आहे जीअं ॿियनि पार्टियुनि जे जलसनि में सियासी जलसनि में मज़हबी जलसनि में कीअं मानियुनि ते माण्हू था वेठनि तव्हां हिन महफ़िल मंझां सोचो हिन पिंडाल मंझां तव्हां सोचो तव्हांखे सबक़ मिलंदो त सोच कीअं तब्दील थी आहे उन सोच जी बि जॻह ते कहिड़ी अची सोच वरितो आहे जंहिंमें इंसान थिए थो जंहिंमां इंसान थियण खां पोइ उहो मोमिन थिए थो उहो मुस्लमान थिए थो उहो बाकमाल कंप्लीट इंसान थिए थो उहो मुकमल इंसान थिए थो पंहिंजे मालिक तो पंहिंजे रहबर उन ख़लक़ल इंसान जी उन तालीम रंगिजी वञे थो जंहिंजो चवण आहे हथ पेर खां ईज़ाउ न पहुचे कंहिंखे धोखो न ॾियो न कंहिंखां धोखो खाओ इंशाअल्लाह ताला अलहमदुलिल्लाह ही असांजी जमात ही असां त हिकु आजिज़ माण्हू आहियां मुंहिंजी कंहिं क़िस्म जी का बि औकात कोन्हे ही तव्हांजा प्यार ही तव्हांजा थोरा ही तव्हांजूं मोहबतनि जा पटका ही चाक असां फ़क़ति खादम आहियूं असांजो कमु फ़क़ति ड्यूटी आहे पोइ भले उहो जेको आहे सो इंतिज़ामिया वारो हुजे उहो मानियूं पचाइण वारो हुजे उहो भले किथे मथे वेहण वारो हुजे हिते बराबरी आहे सूफ़ीन वटि बराबरी हूंदी आहे हिकु जहिड़ा ई हूंदी आहे हिते को बि कंहिंखां मोतबर कोन हूंदो आहे मोतबर उहो हूंदो आहे जेको वधीक परहेज़गार हुजे जंहिंमें
जे जे मुझे अल्लाह साईं वट अल्लाह साईं के तकवा सी बना अचे सो मुझा दोस्तों उन्हें तकवा के तव्हां जेको हासिल करियो अल्लाह सी तव्हां के खुश रखे तव्हां के आबाद रखे तव्हां पंहिंजो आराम सां पंहिंजे उन्हनि मांगनि ते पंहिंजे आस्थान ते तमामु सबर सां आराम सां आस्तगी सां वञी उते पहुची ऐं इहो वञी पैगाम आम करियो ही जेको तव्हांजे हथनि में अॼु बुक मिलियो आहे इन खे तव्हां पढ़ंदा त तव्हांखे इन्हनि अल्फाज़नि मंझि बि तव्हांखे मिलंदो त इन अल्फाज़नि जे पुठियां बि का कुवत आहे इन अल्फाज़नि जे पुठियां का ताक़त आहे इन अल्फाज़नि जे पुठियां का तवजा आहे इन अल्फाज़नि मंझि का हिकमत मिली आहे हिननि अल्फाज़नि जी जो का बेकब आहे मुंहिंजा दोस्तो पढ़ंदो तव्हांखे सभु ख़बर पवंदी तव्हांखे सोच जी बि ख़बर पवंदी तव्हांखे सम्झाणी ईंदी तव्हांखे कॾहिं बि तव्हां ज़िंदगी में पेशमान कोन थींदो ही थोरियूं घणियूं ही जेके तव्हां जेकी चओ था फिलाणी परेशानी ही असांजी ख़्वाहिशातुनि जी करे परेशान आहियूं असांजियूं जूं ख़्वाहिशातूं एॾियूं त वधी वियूं आहिनि एॾियूं असां पाण जेको वधाए छॾियूं आहिनि उहा जेकॾहिं ख़्वाहिश किथे अणपूरी थिए थी पोइ असां दांव करण था लॻूं ही कमु कोन थियो हिकु कमु थिए थो वरी ॿिए कम जो इंतज़ारु करे थो ॿियो कमु हिन जान जा कॾहिं कमु खुटणा न आहिनि मुंहिंजा दोस्तो सबर करियो ख़ामोशी जो इख़्तियार करियो ही दौर ख़ामोशी जो आहे सबर करियो इस्तक़ामत रखो हौसलो रखो कॾहिं बि मायूस न थियो हर ॻाल्हि में जीअण खे सिखो जीअणो आहे जीअण जे लाइ हर उन तरीक़े सां जेको ममनून आहे उन खां बचो पंहिंजे मनशियात वारे जेका वबा आहे ख़ासि करे असांजी जवाननि खे पकड़ी वई आहे उनखे सोचियो इहा मनशियात तव्हांजे अंदर में ज़हर थी फैले पहिरीं तव्हांजे सोच में ज़हर हो हाणे तव्हांजे अंदर में ज़हर आहे पोइ तव्हांजी अखियुनि में ईंदो पोइ तव्हांजे हथनि पेरनि में ईंदो इन ज़हर खां तव्हांजो समाज में बि नासूर फैलिबो तव्हांजी फैमिली में बि थींदो पर तव्हां उन बदबूदार सोच खां पंहिंजो पाण खे परे करियो तव्हां हिकु माण्हू जी साईं मांदरी हिकु माण्हू पंहिंजे हिकिड़ी जॻह ते हिकिड़ी दर्सगाह ईअं तव्हां बि थी सघो था जेकॾहिं उन पैरवी ते हलंदा उन सोच ते हलंदा त तव्हां बि उहा दर्सगाह थी सघो था तव्हां बि उहो इस्लाम घर थी सघो था जितां हज़ारनि जी इस्लाह थी सघे थी तरबियत थी सघे थी थोरो पंहिंजो हुनखे ख्वाहिशातनि खां जेको आजो करियो पंहिंजी सोच खे थोरो मटायो सोच खे जीअं तव्हां तब्दील कंदा तव्हां जरा आसानियूं बि थींदियूं अलाह सी तव्हांखे आबाद रखे ख़ुशि रखे वेरावेर वधाए तव्हांजूं तकलीफ़ूं तव्हांजा आहंज तव्हांजा दर्द सभु अलाह सी तव्हां खां दूर करे तव्हांजा ई सफ़र तव्हांजूं मुसाफ़िरियूं तव्हांजो ई ख़र्च इनखे अलाह साईं तव्हांखे ॿीणो करे ॾे अठूं करे ॾे ॾहूं करे तव्हांखे वधाए ऐं अलाह साईं तव्हांजे हौसले खे बि वधाए तव्हांजी हिमत खे बि वधाए तव्हांजे हिन सबर ऐं इस्तक़ामत खे वधाए मुंहिंजा दोस्तो वरी बि तव्हां जरा मुंहिंजूं अनेक दुआऊं ऐं अलाह साईं वरी बि तव्हां असांखे हेॾियो अदीम महफ़िलनि में अचण जी ही जेका ख़ुशकिस्मती आहे वरी बि असांखे अलाह साईं बार बार अता फरमाए हाणे पाण सभी हिकु आवाज़ थी उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हलंदासूं इंतिहाई अक़ीदत सां एतिराम सां गॾियल अंदाज़ में आऊं तो पढ़ा तव्हां मूंसां गॾिजी पढ़जो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी वला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी वला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम हाणे अल्लाह साईं जो इसम नफ़ी अस्बाल गॾिजी पढ़ंदासीं ला इलाहा